ब महीना अॻु कोलाची बिरादरी जी ॿिनि धुरनि में ज़मीन जी मालिकी तां हलंदड़ जहिड़े सबबि कोलाची ऐं पिताफ़ी बिरादरी जे हथियारबंदनि जी फायरिंग में क़तल थी वियल मक़तूल शेर मोहम्मद कोलाची जे वासनि पारां क़तल केस जा जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। न मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे मक़तूल शेर मोहम्मद कोलाची जे पुट रफ़ीक अहमद कोलाची चयो आहे त असांजो कोलाची बिरादरी जी ॿिनि धुरनि में ज़मीन जी मालिकी तां पुराणो तकरार हलंदड़ हो, जॾहिं त पिताफ़ी बिरादरी जे माण्हुनि वेंगारो बणिजी सालेह मोहम्मद कोलाची, मुजाहिद कोलाची, मुशाहिद हुसैन कोलाची सां गॾु पिताफ़ी बिरादरी जे माण्हुनि अलाह वधायो पिताफ़ी ऐं क़ौस बख़्श पिताफ़ी खे साण करे हमिलो करे मुंहिंजे वालिद शेर मोहम्मद कोलाची खे ज़ख़्मी करे फ़रार थी विया हुआ, जेको ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वियो हुयो। जंहिं वाक़े खे 2 महीना गुज़री वञण बावजूदि हिन वक़्त ताईं ॿेलो मीरपुर माथिलो पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार नथी करे, जेके सरेआम असांखे क़तल करण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। जवाबदारनि जी बाअसर जी पुठभराई हुजण सबबि पुलिस बेवस बणियल आहे। असां चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट, IG सिंध, DIG सखर, SSP घोटकी ऐं ॿियनि अख़्तियारनि खे अपील था करियूं त क़तल बाक़ी जो नोटिस वठंदे क़तल में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।